जो छट धणीअ सां प्यार ओहो हथ मथे करे जेके अहिड़ो मिलियो सरदार ओहो हथ मथे करे सिकंदर अली शाह नालो सुणू सिकंदरी 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 पुछो न छो था सदाइन ॿुधो सिकंदर अली शाह नालो सुणू मर्द मुजाहिद ऐं मन मुणू जेके मिलियो साईं जो प्यार ओ हथ मथे करे पीर से छट धणीअ जा बनाला शाह मर्दा यो नालो वो बादशाह वारो शाह मर्दा मर्द त पाण हुयो पर शाह मर्दा मर्दन जो शाह ऐं ॿियो सिकंदर अली शाह तव्हां बि चओ सिकंदर अली शाह नालो सुणू मर्द मुजाहिद ऐं मन मुणू हाणे जेके भला मिलंदो साईं जो प्यार ओहो हथ मथे करे जेके छट धणीअ सां प्यार ओहो हथ मथे करे जेके अहिड़ो मिलियो सरदार ओहो हथ मथे करे सिजावल जे पासे पीर साईं छट वारा विया हिकिड़ो वॾेरो औलाद न पई थिएसि 4 शादियूं कई आखिर साईं जन उन इलाइक़े में तशरीफ खणी विया उन अर्ज़ कयो क़िबला मूं वटि बि झलो कयो दावत मुंहिंजी क़बूल थी हज़रत पीर सईद शाह मर्दान शाह कदम घुमाया हुन मानियूं कबाब बोड़ ॿिया सामान सैयद शाह मर्दान शाह छट वारे का शेवा पराई न उते इलायची पई जेके सिंधी में फोटा चवन इलायची चो उन इलायची मां हिकड़ी इलायची खणी खाधी उन वडेरे जरा पीर साईं हलिया विया ओए इलायचियूं माइन खे वञी ॾिनई 4 मायूंस ओ मायूं इलायची खाओ अॼु सैयद जा हथ इन इलायची खे लॻाइण चैन माइन जो इलायची खाधी पहिरियां त चैन माइन मां औलाद न पई थे पर जे इलायची खे छट वारे जो हथ लगो हिक हिक माई मां रब पुट जी औलाद अता फरमाई बच्चा तब्दीली आणन ऐं उन जे नाने ला ख़बर अथव एड़ा माण्हू पैदा थी विया जी नबी जा साहबी सुधरिया न नऊज़ बिल्ला ए वरा वरा साईं रोज़े दरी जी जमात जा हुर्रफ पेठान साईं फकीर साहब बैठो है जमात में साईं घणो तो वने फकीर कमाल दी नालो साईं घणो तो जमात मेरे ता पुछोस ओ थरन परन ताईं हजरत रोज़े वारे जो फैज़ा लखे मानू उन्हनि ते राजन कोशिशूं कयूं जमात के टोड़ी न रोज़े वारे के समय सार थी विया जमात नथी टुटे कीअं टुटे रसो उन्हनि जी महार आम माण्हू जे हथ में कान्हे उन्हनि जी महार हज़रत इमामुल आरिफीन जे हथ में आ अगर बच्चे जी जमात समन साल ताईं मज़बूत आ उन जे नाने जे ला चवण त उन जा सहाबी फिरी विया उन जा सहाबी ख़राब थी विया नथो थी सघे जीअं मदीने जो मीर शान वारो आ डरकी वारा हथ खणी चेजा ये मुस्तफा जो हिकु हिकु सहाबी बशान वारो आहे बन यार नबी दे यारां दा जमात हाणे जागी मां थकजी पियुसि अॼु सही न छॾे मूंखे 2-3 कलाक बन यार नबी दे यारां दा तोखे चवंदा साईं हाणे चवंदा पर मूंखे शक आहे इसी वॾो शक वारो अची वियो आहे मूंखे शक आहे मां चयो तोखे शक कोन्हे तोखे चक आहे चिते जो लॻल अथई चक गिगड़ी पर इंशाअल्लाह ताला रोज़े धणी जी नज़र थींदी त वेंदी हली अञा तोखे शक आहे त शक हो वई ते चल मदीने वेख तू जोड़ा
मज़ारा दा बण यार नबी दे यारा दा उते घणा वींदा न अंदर सलामती कोन वञनि ओ ॿाहिरि पिया फिरनि वञो हेॾे अचो हेॾे अचो न चाचा छो त ख़बर अथनि अंदर शेर सुतल फारिके हको बातिल इमामुल खुदा जाने शाने अदालत पेला खुसलाम मुस्तफा केड़ो शेर वो उमर जिसके आदा पेशे दास कर उस खुदा दोस्त हजरत बेला सलाम मुस्तफा सैयद शान वारा रोजे धनी ओ फेज वारी हस्ती एकड़े फकीर जुल्मा अर्श पे पंहिंजे इलाइक़े मां साईं जन जी दरगाह शरीफ ते उदो तव्हां खे फ़ख्र करणु खपे जन रोजे धनी जो फकीर अचे पियो पोयां सॾु थियुसि फकीर ए ये पोइ निहारी निहारे त कब्र मां हिकिड़ो हमरा ॿार निकितो बीठो आहे फकीर एरिया फकीर जी साईं मुखे पंहिंजे मुर्शिद जो ज़िक्र त ॾसे वञ सही तोखे असांजे मुर्शिद जी ज़िक्र जी कहिड़ी ज़रूरत आहे एतिरो त तो में पावर आहे कब्र मां निकितो बीठो हई अञा तोखे रोज़े वारे जे ज़िक्र जी ज़रूरत उन फकीर चयो त मां बि मंज़िल वारो आहियां पर जी मुर्शिद हजरत रोजे वारे जे ज़िक्र वारा जॾहिं हिन कब्रिस्तान में ईंदा आहिनि असां ॾिसंदा आहियूं उन्हनि ते जेके ख़ुदा जूं महिरबानियूं इनायतूं फज़ुल करम असांखे रीस ईंदी आहे त असीं बि इहो ज़िक्र कयूं उन फ़क़ीर चयो साईं मूंखे इजाज़त करणे का ओ तकिड़ो निकिरी करे हजरत रोजे वारे जे दरबार में ज़ियारत कई जॾहिं मोटे पियो पाण फरमायूं ओ फ़क़ीर हुन कब्र वारे जो हाल वाल तॾे कि मुर्शिद तोखे सब ख़बर आ मां छा ॾसी पाण फरमायूं तूं ज़िक्र कोन ॾेई आईस मां रोज़े वारो उनखे उते ज़िक्र पंहिंजो ॾसे आयो आहियां अहिड़ी जमात जी सुमारी पीर साईं मौजूदा पागारो अल्लाह उनखे खिज़री हयात हर पंहिंजे तकरीर में मुरीदन खे फरमाईंदा बाबा पंहिंजे औलाद खे नशन खां बचायो गुटके खां बचायो तव्हांजे इलाइक़े में कोन्हे पर हेॾो जेके लाड़ ॾे घणो खाइनि था पोइ उन्हनि पीर साईं जे हिन फरमान खां पोइ राजनि जी राज गुटका सोपारी छॾे ॾिनी मुर्शिद जो हुकुम जो छा जीअं भिटाई फरमायो त हुर हली आइयो माजी मर्दानू जब आए तो भली यार मुखे बस परे वणो ओ हमरा के चयो त हिम्मत करियो बुंड खण मथे जोर ॾिनई ॾाढो छिकीस अली अली करे खण चीज़े अली भली पर बुंड बुंडा सवारे माशाअल्लाह सफर वॾो आ फिंगरियो इंशाअल्लाह ताला थोरो टाइम में हजरत रोजे वारे जी फेज मां फेज याफ्ता आयो अल्लाह ताला तव्हां खे खुश आबाद करे रोजे धनी रहबर जी जमात वारो पीर साईं मौजूदा ॾिसो त पहिरियां फौज लाइ दुआ फरमाई त घणनि माण्हुनि नेठ ते चयो आहे फौज लाइ जॾहिं वरी इंडिया जॾहिं हमलो कयो थिए इहा साॻी फौज हुई जो वञी करे उते कांचूं हुननि जूं ख़राब थी वियूं अञा ताईं अलाए धोतऊं अलाए कोन धोतऊं पर असांजे फौज खे ख़ुदा ताक़त ॾिनी आहे छो त उन्हनि खे दुआ करण वारा केरु दुआ करण वारो आहे इमामुल आरफीन पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े जे पग ते वेहण वारो सैयद सिबगतुल्लाह शाह बादशाह चओ सुभान अल्लाह अल्लाह कंदो इन जमात सां मुतालिक आयो ऐं उन्हनि जी मोहब्बत में आयो ता क़यामे क़यामत इहा मोहब्बत कायम रहे उल्फत कायम रहे इन आतैना कल कौसर बेशक असां तव्हां खे कौसर ॾिनो
फसल्लि लिरब्बिका वनहर, पो तू पंहिंजे रब ला नमाज पढ़। हिकड़ा वरी तोखे छा चवंदा, साईं नमाज ते अच्छा, नमाज ते कोन्हे, असांजी दिल साफ़ आ, ऐं अंदर खे वरी खोलींदे त भंग पई निकिरेसि, चर्स किन शराब। ओ तोखे छा चवंदो, भला पीर से रोज़े धणी त रोज़े धणी, उन खां पोइ तख्त वारो, उन खां पोइ कई गादी नशीन आया, सभिनी जी मलफूज़ात खोल, कॾहिं बि कंहिं चयो त निमाज़ न, हर पागारे इहो चयो निमाज़, रोज़े धणीअ चयो निमाज़, भरचूंडी शरीफ़ वारे चयो निमाज़, वलियन जो सबक निमाज़ आ। अल्लाह ताला फरमाए फसल्लि लिरब्बिका वनहर, ओ पंहिंजे रब ला नमाज पढ़ ऐं कुर्बानी कर, इन शानियका हुवल अबतर, बेशक तुंहिंजो दुश्मन मक़तूल नस्ला, पर मुंहिंजा महबूब तुंहिंजो फैज़ आलमन जे ज़रिए, पीरन मशाइखन जे ज़रिए, सैयदन जे ज़रिए, झर जंग में जिते मां खुदा जी खुदाई, उते तो मोहम्मद जी मुस्तफ़ाई बि जारी सारिया। वो मूसा जो तुझे शान मथा कुर्बान नबी, तुझे शान मथा, मां घोरिया बचा जिंद जान नबी, तुझे शान मथा, महबूब खुदा जो आही अजब, तो सा खास खुदा जो आहे कुर्ब, लौला कलमा सुहे तो के लकब, तो लागे जुड़िया जहान नबी, अतखड़ी चो तुझे शान मथा। अदा मुबारकूं, मुबारक खैर मुबारक चेवी कान वडेरा थियो, मुबारकूं मीलाद जो मुबारकूं, रोज़े धणी सोने जो ज़िक्र थियो मुबारकूं, छट धणी जो ज़िक्र थियो मुबारकूं, इंशाअल्लाह ताला जे हिते मुबारकूं मिलियूं अथव, क़यामत में बि अल्लाह जा वली सॾे मुबारक ॾींदव त मुबारकूं हलो जन्नत में खुदा जो भी दीदार कयो त मिठे मोहम्मद जा भी जलवा दीदार। हाजी गुलाम नबी चो ॾियो मुबारक मिलई मूं गुनहगार के, यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर। फ़कीरन खां केर पुछंदो बा फ़कीरो तव्हां भला हर साल एॾो ख़र्च चिमकणियूं ऐं गिल्म ऐं आलम घुरायो ख़तीब छो, त चवंदा ॾियो मुबारक मिलई मूं गुनहगार खे, यार अहिड़ो मिलियो जो वञी प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो, प्यार अहिड़ो मिलियो जो वञी है दिले रुबा ते सुमुझे हली आइयो, डरकी वारो भाग मुझा भला चा भली आइयो, मुझे दिल मुझे दीदुर के दीदार जो वार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। सब चओ या रसूल अल्लाह, हथ खणी चओ या रसूल अल्लाह, चओ या रसूल अल्लाह। वाह हाजी गुलाम नबी के जो सब मुबारक दे हार बार तोखे विझूं, जे तू न हाणे हारन जी हसरत न वीचारा, हार छा जा मुझो साईं खुद हार आ, अदा फ़कीर हार पाया गिचिया में या दिल ते रखा, हार अहिड़ो मिलियो जो वञी है या
अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अम्वालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह व मन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल खासिरून व अनफ़िकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिया अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़्ख़रतनी इला अजलिन करीब फ़अस्सद्दक़ व अकुम मिनस सालिहीन वलन युअख़्ख़िरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीरुन बिमा तअमलून। ए ईमान वारो तव्हांखे तव्हांजा माल तव्हांजो औलाद अल्लाह जे ज़िक्र खां ज़िक्र मां मुराद ज़िक्र पीरसे रोज़े वारे जो ज़िक्र इहो इन खां गाफ़िल न करे। वमन यफ़अल ज़ालिका जेको ईअं कंदो फ़उलाइका हुमुल ख़ासिरून नुक़सान में तर्जुमा ॿुधो बस अनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिया अहदकुमुल मौत जेको मूं ॾिनो थमांव रिज़्क़ 52 तोला चांदी जेतिरा पैसा हुजनि कर्ज़ न हुजे घर जे ख़र्च खां बचत में हुजनि साल फिरी अचे ज़कात फर्ज़ आहे। असांजा माण्हू छा चवंदा सही देगड़ी बि लाथी अथनि देगियूं बि थी वयूं ख़ैरात बि थी वई ज़कात बि थी वई। अरे मां जो ईअं ज़कात कोन थींदी 52 तोला चांदी जेतिरा पैसा अथई डायरकी में वञ मार्केट में पुछा करा त तोलो चांदी जो घणे आहे साल फिरी अचे कर्ज़ न हुजे ज़कात 40 पती ॾे अलाह चयो मतां मौत अचे मरण खां पहिरियां मुंहिंजे नाले ते ख़र्च कर जॾहिं मौत ईंदो इहो कोन चवंदो त ही मौलवी हे मुफ्ती ये ॿी जगह ते फरमाई कुल इन्नल मौत अल्लज़ी तफ़िरून मिन्हु फ़इन्नहु मुलाक़ीकुम सुम्मा तुरद्दून इला आलिमिल ग़ैबि वश्शहादति फ़युनब्बिउकुम बिमा कुन्तुम तअमलून। जॾहिं मौत ईंदो मयत मरंदो चवंदो मौला मूंखे कुझु त छॾियां अलाह चवंदो पहिरियां छॾियो मई त कहिड़ा पाड़ा मरिया थो न मौला हाणे मां सुधरी वेंदुसि ॾाढो भलो कमु कंदुसि हाणे मूंखे छॾ वरी ॾहरकी वञा अलाह चवंदो न वलन युअख़्ख़िरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा हरगिज़ के नफ़्स खे धर न मिलंदी जॾहिं उन जो टेम अची वञे वल्लाहु ख़बीरुन बिमा तअमलून। अवां जेको कयो था रब जद मूंखे सभु ख़बर आहे मतां पहुची त मां लिकी थो कयां केरु ॾिसे कोन थो क़यामत जे ॾिहाड़े ऐलान थींदो वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून ओ मुजरिमो अलॻि थी बीहो ओ शराबियो अलॻि थी बीहो अलम आहद इलैकुम या बनी आदम अल्ला तअबुदु शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। कुरान वणे न तो चुप सुभान अल्लाह चओ न अल्लाह चवंदो ओ वॾा पीर फ़कीर मौलवी दुरवेश कुतुब अब्दाल कलंदर सब अल्लाह वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून मुजरिमो अलग छो शराबी जानी चोर लुटेरा धाड़ेल परे थी पियो अलम आदिलेकुम या बनी आदम अल्लाह ताबुदु शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन तव्हांखे मूं कोन चयो हो शैतान तव्हांजो दुश्मन पर वरी बि मुंहिंजो चवण न कयो अञा मुजरिम ॻाल्हाइण जी कंदा आवाज़ ईंदो अल्यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। अल्लाह वात बंदि कयो न वात बंदि कयो वात बंदि थींदा
हथ चवंदा त ही गुनाह कराई पैर चवंदा त ही गुनाह है अज मुसलमान टेम अज हयातिया ये हजरत अल्लामा साईं मोहम्मद यूनुस तमा के बहलूल जो मिसाल दई चयो त अन्या टेम थई हजरत बेटाई सही रहमतुल्लाह अलैहि नसीहत कंदे फरमाया तू सुता उठी जाग निंड न कजे एतरी तो भायो हमेशा हित मजा दे जो माग सुल्तानी सुहाग नंढू कंदे न मिले कर हलकारी रात लाउड भलो तो हलाए भलाने को वेठा हूं डरजो न एकड़े मौलवी तकरीर पे के लहे न पियो मानू जे थका बेचारा कन्न में चियूस साईं चिचा चिल्ला भला यार अल्लाह तो सही पर पुछड़ी नथी लभे स्वाने तई भी जंदो ले साईं के पुछड़ी कोन थी लभे राजा पुछड़ी भेजी आ बस फरमाया तू कर हलकारी रात सगो पवंदे सुन्य में कुछंदे पुछंदे की नकी लवंदे लात जेके बण चिना थई वात ओगारी दे अगियां हाने आखिर में भेज पगारा जो नालो हणो तो मां भजा जोर सां चओ एकड़े तक मां वञा अची केड़ी तो वञी मुंहिंजो दुनिया ता न तकरीर ता सवारे तकरीर त मां वञा थो अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि करे आबाद ऐं शाद हुजो व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।